नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई छुरियुनि जी ख़रीदारी में वाह थी वई। इन मौक़े ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त धंधो सुठो है, पर अञा लॉकडाउन की वजह से काबू थी विया आहियूं। असांखे तमामु परेशानी आहे। 7 बजे दुकान बंदि थी वञनि, असां सॼी राति दुकान खुलियल हूंदी, हिते कमु कंदा हुआसीं राति जो। हाणे उहो असांखे टाइम ई कोन्हे। असांखे धंधे में जाम परेशानी आहे हींअर। शुक्र अलहमदिल्ला सब पाण मौजूद दुकान ते आहिनि। कमाणी छुरी है, कात है, कमाणी है, कात छुरियूं ब्लेड वग़ैरह रहियूं आहिनि। पर हींअर लॉकडाउन थोरो लॻो पियो आहे, महांगाई आहे, पर असां वटि पोइ मुनासिबु रेट आहे। नवां औज़ार तयारु कया वञनि था, पुराणा औज़ार जेके उहे बि सिराइण लाइ अचनि था। कमु अलहमदिल्ला चालू थी वियो आहे। औज़ार असां वटि काठ छुरी जो कमु हले थो हींअर। बकरा बि अचे पई, हिनखे काठ छुरी वधीक हले थी हींअर। जी पर रेट त सही आहे, पर लॉकडाउन त वाक़ई आहे, लेकिन असांजे ईद जे हिसाब सां कमु उहो ई असांजो हले थो। सही है हिते। अच्छा, लॉकडाउन में सही है। कैसे ठहराना है? सही ठहराना, बिल्कुल सही। हर साल इतना ठहराना है। रेट सही है, फर्स्ट क्लास। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।